नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त टंडो हलाइण लॻ पुलिस कार्रवाई करे 25 किलो चर्स समेत हिक ॼणे खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। एसएसपी टंडो हलाइण जी हिदायत ते सीआईए पुलिस इज़्ज़त शाह वारे इलाइक़े में नाकाबंदी करे तलाशी दौरान हिक कार मां 25 किलो चर्स हथ करे जवाबदार सफ़ीर फ़कीर अहमद गोई खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवण हो त ॻुझे इतला ते कोयटा खां मिरपुर ख़ासि वेंदड़ गाॾी जी तलाशी वरिती हुई, जंहिं मां आला क्वालिटी जो 25 किलो चर्स हथ कयो वियो आहे, जंहिं जी मालियत करोड़े रुपयनि में आहे। पुलिस जो वधीक चवण हो त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। टंडो हलाइण लॻ पुलिस कार्रवाई करे 25 किलो चर्स समेत हिक ॼणे खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। एसएसपी टंडो हलाइण जी हिदायत ते सीआईए पुलिस इज़्ज़त शाह वारे इलाइक़े में नाकाबंदी करे तलाशी दौरान हिक कार मां 25 किलो चर्स हथ करे जवाबदार सफ़ीर फ़कीर अहमद ब्रोई खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवण हो त ॻुझे इतला ते कोयटा खां मिरपुर ख़ासि वेंदड़ गाॾी जी तलाशी वरिती वई, जंहिं मां आला क्वालिटी जो 25 किलो चर्स हथ कयो वियो आहे, जंहिं जी मालियत करोड़े रुपयनि में आहे। पुलिस जो वधीक चवण हो त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।